लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलावातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या खातमल अंबिया वल मुरसलीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। अरबी अर्श का व्योमथे मेहमान रब जो थियो मथे। ईअं कोन पियो तो ॿियो को मथे बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंजूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफत दुजा बिजमालिही। औसाफ उन जे जो बयान केड़ो करे आजिज़ ज़ुबान। मौला आजिज़ जो मदह ख़्वान हसनत जमीउ ख़िसालिही। साईं इदरीस जी सब खे सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि व आलिही। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिही व बारक व सल्लम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्द व सना हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम जनाबे मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत ते अदिय दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अजीज़ो दोस्तो भाइरो ख़ुसूसन बिलख़ुसूस असांजे मदरसे जा उस्ताद हज़रत मौलाना तारिक साहिब सभिनी के मूं नाचीज़ जे तरफ़ां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हज़रत ज़ी वकार कि अवां खे बख़ूबी मालूम आहे कि महीनो मुहर्रमुल हराम जो हली रहियो आहे ऐं इन महीने में एक अज़ीम क़ुर्बानी
हिक वॾी क़ुर्बानी ऐं हिक अज़ीम दास्तान जंहिंजो मिसाल शायदि दुनिया में मौजूदु हुजे कि हिक अज़ीम क़ुर्बानी जेका हज़रत सैयदना इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो इन महीने में ॾिनो। उहा अज़ीम क़ुर्बानी उम्मत जे लाइ हिकु वॾी एहसान बि आहे ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे दीन खे बचाइण जे लाइ अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं रब सुब्हानहु व तआला जी दीन ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत के बचाइण जे लाइ जेका इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु इन महीने में जेका क़ुर्बानी ॾिनी ऐं अहिड़ो क़ुर्बानी जंहिंमें पंहिंजा बचिड़ा पंहिंजे घर जा ॿार एसी ताईं पंहिंजे लाइ ऐं 6 महीननि जो नंढड़ो बचिड़ो हज़रत इमाम असगर रज़ी अल्लाह ताला अन्हो उहो बि अल्लाह जे राह में क़ुर्बान कयऊं। हिकु अहिड़ी अज़ीम क़ुर्बानी जंहिंजी दुनिया में को मिसाल नथो मिली सघे कि अहिड़ी क़ुर्बानी जंहिंमें 6 महीननि जो नंढड़ो ॿार बि उहो अल्लाह जे राह में क़ुर्बान कयऊं। तो इन क़ुर्बानी मां असांखे छा सबक़ु मिली रहियो आहे? हज़रत ज़ी वक़ार इन क़ुर्बानी मां हिकु इहो सबक़ु मिली रहियो आहे कि दुनिया जो केतिरो ई वॾो ताक़तवर छो न हुजे पर उन बातिल जे साम्हूं तव्हांखे पंहिंजो सिर झुकाइणो न आहे, बल्कि उन बातिल जो तव्हांजे मज़बूतीअ सां ऐं पंहिंजे तोरे जो तव्हांजी तादाद थोरी हुजे पर उन बातिल जे साम्हूं तव्हांखे डटके रहणो आहे ऐं उन जे अख में मिलाए करे उन सां मुक़ाबिलो करिणो आहे। भले जेका सो आहे तव्हांजो सभु कुझु क़ुर्बान थी वञे पर उन बातिल जे साम्हूं कॾहिं बि पंहिंजो सिर न आहे झुकाइणो। हिकु त इहो असांखे सबक़ु मिली रहियो आहे। ॿियो इन अज़ीम शहादत इन अज़ीम दास्तान इन अज़ीम वाक़े करबला मां असांखे हिकु इहो बि सबक़ु मिली रहियो आहे कि सब्र जो सबक़ु मिली रहियो आहे। हज़रत इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो पंहिंजा बचिड़ा उन मैदान करबला में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नाने जे दीन जे मथां क़ुर्बान कया, पंहिंजा भाइर क़ुर्बान कया ऐं उन खां बाद में सभु कुझु पंहिंजा आले बैत जा तक़रीबन 22 ॼणा संदन क़ुर्बान कया। तो हज़रत इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो कि सब्र जे दामन खे पकड़े वरितो ऐं सब्र जे दामन खे मज़बूती सां पकड़ियाऊं, हाय घोड़ा न कयाऊं, मातम न कयाऊं, पंहिंजो पाण खे उन खां बाद में जेका सो कोन पंहिंजो सीनो कोन फाड़ियाऊं। उन खां बाद में जेके बि इमाम ज़ैनुल आबिदीन हज़रत इमाम आली मक़ाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हो हिकु अहिड़े अज़ीम दास्तान इन अज़ीम दास्तान जंहिंजो मिसाल दुनिया में कोन थो मिली सघे, अहिड़ी क़ुर्बानी जंहिंजो दुनिया में को मिसाल बि नथो बणिजी सघे। तो हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हो इन वाक़े खे पंहिंजी अखियुनि सां ॾिठो ऐं उन खां बाद में हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हो जॾहिं इन वाक़े खे यादि कंदा हुया त संदन ॻोढ़नि मां संदन अखियुनि मुबारकनि मां ॻोढ़ा वहंदा हुया पर उन जे बावजूद पंहिंजो सीनो कोन पिटियाऊं, मातम न कयाऊं। ऐं रब सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनुस्तईनु ऐं ईमान वारो तव्हां मदद चाहियो, मदद वठो कंहिंखां बिस्सब्रि वस्सलात, सब्र खां बि मदद वठो ऐं नमाज़ खां बि मदद वठो। अल्लाह सुब्हानहु व तआला ईमान वारनि खे
क़ुरान पाक में मदद वठण जो हुकुम फरमायो आहे। रब सुभाणे व तआला फरमायो कि आए ईमान वारो कि तव्हां सब्र ऐं नमाज़ खां मदद चाहियो, सब्र खां मदद वठो। इन्नल्लाह मअस्साबिरीन के उन सब्र कंदड़नि जे लाइ हिकु वॾी अज़ीम ख़ुशख़बरी आहे। उहा इहा आहे त रब सुभाणे व तआला फरमायो कि यकीनन रब सुभाणे व तआला सब्र कंदड़नि सां गॾु आहे। अल्लाह सुभाणे व तआला जी मदद, रब सुभाणे व तआला जी नुसरत ऐं रब सुभाणे व तआला जी फतह ऐं रब जी नुसरत मदद सब्र कंदड़नि सां गॾु आहे। जेके बेसब्रा थींदा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे कुटींदा आहिनि उन्हनि सां गॾु न आहे। जेको सब्र इख़्तियार करे, रब सुभाणे व तआला फरमायो इन्नल्लाह मअस्साबिरीन, रब सुभाणे व तआला सब्र कंदड़नि सां गॾु आहे। नाज़रीन व सामीन किराम, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं ॾिठो वञे कि दुनिया जो हिकु अज़ीम ॾुख अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी गुस्ताख़, अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिन दुनिया मां रेलत फरमाइणु आहे, हिन ज़ाहिरी दुनिया मां बुरको मटाइणु आहे कि दुनिया जो हिकु अज़ीम इहा हिकु ॾुख आहे ऐं ग़म बि आहे। पर सहाबे किराम मआज़ल्ला सुम्मा मआज़ल्ला, सहाबे किराम उन जी मैदान में बि सहाबे किराम जी इहा हालत बणिजी वई। हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो कि जेकॾहिं कोई शख़्स रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन दुनिया मां ज़ाहिरी तशरीफ़ फरमाए विया तो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी एतिरी हालत बणिजी वई तो पाण साईं जन पंहिंजे हालत खां ऐं पंहिंजी कैफ़ियत खां ॿाहिरि थी चुका हुया। पाण फरमायूं जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं कोई शख़्स ईअं चवे कि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां वफ़ात करे विया आहिनि तो मां उन शख़्स जो, उन चवंदड़ शख़्स जो सिर उन जे जिस्म खां धार करे छॾियां। तो हज़रत उमर फ़ारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी इहा कैफ़ियत ऐं इहा हालत हुई। उन जे बावजूदि सहाबे किराम पंहिंजे जेका सो मथो न पिटियो ऐं पंहिंजे जिस्म जा कपिड़ा कोन फाड़िया ऐं पंहिंजो जेका सो ॿियो कुझु बेसब्री जो रस्तो कोन इख़्तियार कयूं, बल्कि अल्लाह सुभाणे व तआला उन्हनि खे फरमायो ऐं ईमान वारो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, रब सुभाणे व तआला तव्हांजे मथां आज़माइशूं बि विझंदो, इम्तिहान बि अल्लाह सुभाणे व तआला आणींदो। पर उन सभिनी जो हल इहो आहे। कहिड़ो हल आहे रब्बुल आलमीन? रब फरमायो इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, ऐं ईमान वारो तव्हांजे मथां रब्बुल आलमीन जी तरफ़ां आज़माइशूं बि ईंदियूं ऐं उन खां बाद में रब सुभाणे व तआला इम्तिहान बि तव्हांजे मथां मोकिलींदो। लेकिन उन सभिनी जो हल जो नुस्ख़ो इहो आहे कि उन मुसीबतुनि, उन आज़माइशनि ऐं उन तकलीफ़नि ऐं उन ॾुखनि जो जेका सो आहे हल इहो आहे कि इस्तईनु बिस्सब्रि वस्सलात, जॾहिं मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं ऐं आज़माइशूं तव्हांखे पहुचनि त उन वक़्तु सब्र खां मदद वठो ऐं ॿियो नमाज़ खां मदद वठो। इन्नल्लाह मअस्साबिरीन, बेशक अल्लाह सुभाणे व तआला सब्र कंदड़नि सां गॾु आहे। नाज़रीन सामिन किराम, आया अल्लाह सुभाणे व तआला पंहिंजे बाननि ते पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे या न आहे? ऐं बाननि मंझां ख़ुसूसन बिलख़ुसूस जेके दीन ते पक्का हूंदा आहिनि, हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा, यतीमनि जो यार, ग़रीबनि जो ग़मख़ार, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेको शख़्स दीन में जेतिरो मज़बूत हूंदो आहे रब सुभाणे व तआला उन जे मथां आज़माइश बि ओतिरी वधीक विझी छॾींदो आहे। ऐं अल्लाह सुभाणे व तआला क़ुरान पाक में फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ वल जूअ, मां तव्हांखे ज़रूरु आज़माईंदुसि, तव्हांखे आज़माईंदुसि छा सां? बिशैइन मिनल ख़ौफ़, ख़ौफ़ सां, वल जूअ
ऐं बुख सां, वनक़्सिम मिनल अमवाल ऐं मालनि जे घटाइण सां, वल अनफुस ऐं जाननि जे घटाइण सां, वसमरात ऐं मेवनि ऐं बाग़नि ऐं पोखनि जे घटाइण सां मां तव्हांखे आज़माईंदुसि। हिते तमामु मुराद केरु आहे? उलमा किराम फरमाइनि था हिते ख़िताब रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे सहाबे किराम खे आहे कि अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि आहे सहाबियो ऐं मोमिनो, ऐं मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान आणण वारो, मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजा उम्मती हो, मां ज़रूरु तव्हांखे आज़माईंदुसि। ख़ौफ़ ॾेई करे बि तव्हांखे आज़माईंदुसि, बुख ॾेई करे बि तव्हांखे आज़माईंदुसि, तव्हांजे मालनि खे घटाए करे उन्हनि में नुक़सान जे ज़रिए बि तव्हांखे आज़माईंदुसि, ऐं तव्हांजे जाननि में घटिताई जे ज़रिए बि तव्हांखे आज़माईंदुसि, ऐं मेवनि ऐं बाग़नि जे घटिताई जे ज़रिए बि तव्हांखे आज़माईंदुसि। पोइ उन खां बाद में हाय घोड़ा न कजो इन मुसीबत ऐं रब जी आज़माइश ते ऐं तकलीफ़नि ते हाय घोड़ा ऐं अफ़सोस न कजो, बल्कि रब सुब्हानहु व तआला छा कयूं? अल्लाह फरमायो कि उन वक़्तु सब्र जे दामन खे पकिड़े वठिजो, उन वक़्तु सब्र कजो। व बशिर स्वाबिरीन, ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु जेको सब्र करे उन सब्र कंदड़नि खे तूं ख़ुशख़बरी ॾे। अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन, ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे सब्र कंदड़ जॾहिं उन्हनि खे का मुसीबत पहुचंदी आहे त उन मुसीबत जे वक़्तु हाय घोड़ा न कंदा आहिनि, कोई मुसीबत जे वक़्तु पंहिंजे पाण खे पिटींदा न आहिनि, बल्कि उन वक़्तु चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, बेशक असां अल्लाह जा ई आहियूं ऐं असां सभिनी खे उन रब ॾांहुं ई वापसि मोटण वारा आई आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो जेको मुसीबत जे वक़्तु सब्र इख़्तियार करे ऐं उन खां बाद में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े तो रब फरमायो उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमा, उहे ई माण्हू उन्हनि ते अल्लाह जे तरफ़ां रहमतूं बि आहिनि, रब सुब्हानहु व तआला जे तरफ़ां उन्हनि ते महिरबानियूं बि आहिनि ऐं रब जे तरफ़ां उन्हनि ते रहमतूं बि आहिनि। व उलाइका हुमुल मुहतदून, ऐं उहे ई माण्हू हिदायत वारा आहिनि। नाज़रीन सामीन किराम के इन आय करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो के उअतियत उम्मती शयन लम युअतहु अहदुन मिनल उममी अन यक़ूलू इंदल मुसीबत इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। फरमायाऊं कि मुंहिंजी उम्मत खे हिकु अहिड़ी शइ ॾिनी वई जेका मुंहिंजी उम्मतुनि खां पहिरियों कंहिंखे बि उहा शइ अता कोन कई वई। उहा कहिड़ी शइ आहे? फरमायूं उहा ही शइ आहे कि जॾहिं मुंहिंजी उम्मत जे मथां मुसीबत पहुचंदी आहे त मुसीबत पहुचण जे वक़्तु उहे इहा आय करीमा पढ़ंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तो इहा मुसीबत जे वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़णु इहा सिर्फ़ु मुंहिंजी उम्मत खे अता कई वई आहे, मुंहिंजी उम्मत मञा ॿिए कंहिंखे बि कोन अता कई वई। ऐं हज़ूर मोमिननि जी माउ हज़रत सैयदा तैयबा उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा का रिवायत आहे, उहा फरमाए थी कि मूं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो ऐं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जंहिं बि अल्लाह के जे बाने के का मुसीबत पहुचंदी आहे पोइ उन खां बाद में इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ंदो आहे ऐं वरी उन खां बाद में उहो शख़्स रब जी बारगाह में इहो दुआ कंदो आहे कि आए अल्लाह मूंखे हिन मुसीबत में ऐं अजुर ॾे ऐं इहो जेको मूंखे मुसीबत अता कयो थी इन मुसीबत जे बदिले में मूंखे अञा वधीक उन जो सुठो का बदल
ऐं सुठी का एवज़ हुन जे बदिले में, इन मुसीबत जे बदिले में मूंखे अता फ़रमा। तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जॾहिं उहो शख़्स इहो दुआ घुरंदो आहे तो अल्लाह सुब्हानहू व तआला उन मुसीबत जो उनखे अजर बि अता कंदो आहे ऐं उन मुसीबत जे बदिले में, उन तकलीफ़ जे बदिले में रब सुब्हानहू व तआला भलो एवज़ बि उनखे अता करे छॾींदो आहे। तो नाज़रीन व सामिन किराम, हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जुती थोरो छिंजी पई, तो उन वक़्त बि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा आए करीमा जी तिलावत कई, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तो सहाबा किराम ने अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा इहा बि हिकु मुसीबत आहे? तो फरमायूं, हा, हर उहा शइ जेका मोमिन खे नापसंदगी में विझे ऐं मोमिन खे उहा शइ नापसंदि अचे तो उहा शइ मुसीबत आहे ऐं उन वक़्तु उनखे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़णु घुरिजे। ऐं हिकु ॿी रिवायत में अचे थो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾींहुं विसामजी वियो त उन वक़्त बि पाण साईं जन इहो फरमायूं, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, के तो उन वक़्त बि इहो अर्ज़ु कयो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कि ॾींहं जो विसामण बि इहो हिकु मुसीबत आहे। तो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेका शइ मोमिन खे नापसंदि अचे तो ऐं मोमिन खे तकलीफ़ में विझे, हर उहा शइ जेका सो मुसीबत आहे। तो बार सूरत अॼु कुझु हाणे इहो तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं कि आया कि मुसीबत में रब सुब्हानहू व तआला जी तरफ़ां आज़माइशूं, तकलीफ़ूं कंहिंखे वधीक पहुचंदियूं आहिनि। तो सभ खां पहिरियों तव्हां मूं सां गॾु हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह अक़दस में दुरूद शरीफ़ जो नज़रानो बि पेश करायो। अस्सलातु वस्सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे, वो फरमाइनि था कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं कंहिं आज़माइश में रब सुब्हानहू व तआला जी तरफ़ां कंहिं ते आज़माइश ईंदी आहे तो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो ऐं क़यामत जे ॾिहाड़े जंहिंजे मथां दुनिया में मुसीबतूं आयूं, तकलीफ़ूं आयूं, उन दुनिया जूं मुसीबतूं ऐं तकलीफ़ूं सठिया तो क़यामत जे ॾिहाड़े में रब सुब्हानहू व तआला जी तरफ़ां उन मुसीबतुनि वारे खे वॾो सवाबु, उन मुसीबतुनि जे बदिले में अज़ीम सवाबु ऐं अज़ीम अजर अता कयो वेंदो। तो उन क़यामत जे ॾिहाड़े में जंहिंखे दुनिया में का मुसीबत न पहुती, को ॾुख न पहुतो, को ग़म न पहुतो, उहो शख़्स क़यामत जे ॾिहाड़े में इहो तमन्ना कंदो, आरज़ू कंदो कि काश जो दुनिया में मूंखे मुंहिंजे मथां बि तकलीफ़ूं अचनि हा, आज़माइशूं अचनि हा। ऐं एतिरे ताईं उहो शख़्स क़यामत में ईअं चवंदो कि काश जो दुनिया में मुंहिंजे जिस्म जी खल बि मूंखे एतिरो तकलीफ़ अचे हा
जो मुंहिंजे जिस्म जे खल खे कैंची सां कटियो वञे हा तो मूंखे बि जेतिरो हिन तकलीफ़ वारे हिन दुनिया में तकलीफ़नि ऐं मुसीबतुनि वारे खे एतिरो सवाबु अता कयो वियो तो अॼु मूंखे बि एतिरो ज़रूरु सवाबु अता कयो वञे हा। हिकु ॿी हदीस अल्लाह जे हबीब करीम रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे। वो फरमाइनि था कि अल्लाह जे नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं कंहिं मुसलमान के का बीमारी या हमेशा वारी का तकलीफ़ या कोई दुख या कोई तकलीफ़ या का अज़ियत पहुचंदो आहे एसी ताईं कि कंहिं मुसलमान जे पेर में जेकॾहिं कंडो जेका सो लॻे तो रब सुभानो व तआला उन ॾुखनि ऐं उन तकलीफ़नि ऐं उन जी मुसीबतुनि जे बदिले में ऐं उन जे एवज़ अल्लाह सुभानो व तआला उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। सुभान अल्लाह त चओ। ऐं टी हदीस अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जॾहिं अल्लाह सुभानो व तआला जे तरफ़ां कंहिं बाने जे लाइ हिकु दर्जो ऐं रुतबो लिखियो वेंदो आहे ऐं रब सुभानो व तआला चाहींदो आहे कि मां पंहिंजे बाने खे ही दर्जो या इहो रुतबो इहो मक़ाम अता कयां ऐं उन बाने जा एतिरा अमल कोतरे एतिरा कोन हूंदा आहिनि जो उन मक़ाम उन रुतबे खे वञी करे पंहिंजे अमलनि जे सबबु उन मक़ाम ऐं रुतबे खे पहुचे तो अल्लाह सुभानो व तआला उन खे पोइ का आज़माइश में मुबतला करे छॾींदो आहे। कॾहिं रब सुभानो व तआला उन खे या जिस्मानी आज़माइश ॾींदो आहे, मिसाल तौरु जिस्म जे हिसाब सां का तकलीफ़ को ॾुख को बीमारी, या माली को आज़माइश ॾींदो आहे, या औलाद जे एतबार सां उन खे तकलीफ़ ऐं आज़माइश में मुबतला कंदो आहे। पोइ उहो बानो पंहिंजे रब जे तरफ़ां ॾिनल उन आज़माइश ते सब्र कंदो आहे ऐं अल्लाह सुभानो व तआला उन खे सब्र करण जी तौफ़ीक़ बख़्शींदो आहे तो रब सुभानो व तआला जे तरफ़ां जे उन जा अमल त एतिरा कोन हुया जो उन मक़ाम ऐं मर्तबो जेको अल्लाह जे तरफ़ां उन जे लाइ मुक़ररु थियल हुई लिखियल हुई पंहिंजे अमलनि जे सबबु उन मक़ाम ताईं कोन पहुची सघे पियो, पर रब सुभानो व तआला जो पंहिंजे बाने जे मथां महिरबानी था ॾिसो कि अल्लाह पंहिंजे बाने खे कंहिं न कंहिं हिसाब सां कंहिं मुसीबत में मुबतला करे वरी उन खे सब्र जी तौफ़ीक़ अता करे उन खे उहो मक़ाम अता करे छॾींदो आहे। ऐं हुज़ूर मुस्तफ़ा करीम हज़रत साद रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत आहे। उहे फरमाइनि था कि नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयो वियो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कहिड़नि माण्हुनि ते ऐं अल्लाह जे कहिड़नि बरगुज़ीदा बाननि ते आज़माइशूं वधीक हूंदियूं आहिनि तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभ खां वधीक आज़माइश अल्लाह जे तरफ़ां रब सुभानो व तआला जे नबियनि ते हूंदी आहे। सभ खां वधीक छो त जंहिंजो जेतिरो मक़ाम वधीक हूंदो आहे अल्लाह सुभानो व तआला उन खे आज़माइश में बि वधीक विझी छॾींदो आहे, उन जे मथां आज़माइशूं रब जे तरफ़ां बि वधीक हूंदियूं आहिनि। ऐं रिवायतुनि में अचे थो कि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बुख़ार हुयो हिकु सहाबी सगोरे हथु विधो ऐं तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे एॾो शदीद बुख़ार तो सहाबी सगोरो चयो कि मां जी हथु विधुसि त जल्दी में मां पंहिंजो हथु कढी वरितुसि, एॾो शदीद बुख़ार ऐं एतिरो संदन जिस्म मुबारक जा गरम हुयो तो मां जल्दी में पंहिंजो हथु कढी वरितुसि।
तो ऐं मूं अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, एतिरो शदीद तकलीफ़ ऐं बुख़ार? तो हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ॿियनि आम माण्हुनि खे जेतिरो बुख़ार ॾिनो वेंदो आहे, मूं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उन खां डबल बुख़ार ॾिनो वेंदो आहे। तो बार सूरत हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि सभ खां वधीक रब जे तरफ़ां आज़माइशूं अल्लाह सुब्हानहू व तआला जी नबियनि ते ईंदियूं आहिनि। उन खां बाद वरी जेके मर्तबे जे हिसाब सां हूंदा आहिनि, मिसाल तौरु सहाबा किराम, नबियनि खां बाद में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी उम्मत में जंहिंजो शान ऐं मक़ाम ऐं मर्तबो वधीक आहे, सहाबा, उन्हनि ते मुसीबतूं ऐं मुसीबतुनि मां मुराद आज़माइशूं ईंदियूं आहिनि। वरी उन खां बाद वारा जेके हूंदा आहिनि, सहाबी खां बाद ताबी, मिसाल तौरु उन ते वधीक रब जे तरफ़ां आज़माइशूं ईंदियूं आहिनि। ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हर इंसान खे पंहिंजे दीन जे मुताबिक़ आज़माइश में मुब्तला कयो वेंदो आहे। जेको शख़्स पंहिंजे दीन जे हिसाब सां या अक़ीदे जे एतबार सां वधीक मज़बूत हूंदो आहे, तो रब सुब्हानहू व तआला जी आज़माइश बि उन ते शदीद ऐं वॾी हूंदी आहे। जेको शख़्स पंहिंजे दीन जे ऐं पंहिंजे ईमान ऐं पंहिंजे इस्लाम जे हिसाब सां जेतिरो वधीक मज़बूत हूंदो, उन ते आज़माइश बि वॾी ईंदी। ऐं जेको पंहिंजे दीन ऐं पंहिंजे इस्लाम ऐं पंहिंजे ईमान जे एतबार सां जेकॾहिं उहो वधीक मज़बूत न हूंदो, ऐं तो रब सुब्हानहू व तआला जे तरफ़ां आज़माइश बि उन जे मथां वॾी न हूंदी आहे, बल्कि नरम आज़माइश ऐं हल्की आज़माइश उन ते ईंदी आहे। हता कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रब सुब्हानहू व तआला जा कुझु माना उहे हूंदा आहिनि कि अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे दुनिया में आज़माइशूं विझंदो आहे, दुनिया में उन्हनि खे तकलीफ़ूं ॾींदो आहे, एतिरो तकलीफ़ ॾींदो आहे, एतिरो आज़माइशूं ॾींदो आहे, एसी ताईं जो उहो ज़मीन ते हलंदो रहंदो आहे, जो एतिरनि तकलीफ़ुनि में रब सुब्हानहू व तआला उनखे जेका सो आज़माइशूं ॾींदो आहे, जो ज़मीन ते हलंदो आहे ऐं उन जे ज़िमे में को बि गुनाह उन जी नामे अमाल में कोन हूंदो आहे। उन जा गुनाह उन जी आज़माइशुनि ऐं उन जे तकलीफ़ुनि ऐं उन जी मुसीबतुनि जे अचण जे करे छणिजी वेंदा आहिनि ऐं उहे गुनाह जेका सो लही वेंदा आहिनि। रब सुब्हानहू व तआला उन जा गुनाह बख़्शे ऐं माफ़ करे छॾींदो आहे। पर शर्त इहो आहे कि जीअं अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात व बश्शिरिस साबिरीन, कि अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो कि मां ज़रूरु तव्हांखे आज़माईंदुसि कि ख़ौफ़ जे ज़रिए ऐं बुख जे ज़रिए बि, मालनि जाननि ऐं मेवनि जे घटाइण जे ज़रिए बि तव्हांखे आज़माईंदुसि। तो फरमायूं कि ख़ौफ़ मां मुराद दुश्मन जो ख़ौफ़ आहे, बुख मां मुराद कात साली आहे, यानी ज़मीननि जो घटि पैदावार ॾियणु, कात साली थियणु, इहो आहे। नक़्सिम मिनल अमवाल, इन मां मुराद आहे कि माल में हलाकत, नुक़सान, माल जेको आहे इंसान जो माल आहे, पैसो आहे वग़ैरह, उन में कॾहिं उहो नुक़सान में पइजी वेंदो आहे, कॾहिं उहो हलाक थी वेंदो आहे, तबाह थी वेंदो आहे। इहो बि रब जो सुब्हानहू व तआला जी तरफ़ां आज़माइश हूंदी आहे। वल अनफुस, ऐं जाननि जे घटिताई जे ज़रिए रब आज़माईंदो आहे। जाननि जी घटिताई मां मुराद कि इंसान जे जानूं जेके आहिनि, मिट या जेके आहिनि उहे क़तल थी वेंदा आहिनि या उहे मौत उन्हनि खे अची वेंदो आहे। हिकु कौल इहो बि आहे कि उहे पोड़ा थी वेंदा आहिनि या बीमार थी वेंदा आहिनि, तो इहो बि इन मां मुराद आहे। वसमरात, ऐं फलनि खे जेका सो आहे मेवनि जे घटिताई जे ज़रिए इन मां मुराद आहे कि मेवनि खे कॾहिं बाहि लॻंदी आहे या उहे
ख़ुश्क ऐं सुकी वेंदा आहिनि। इन जे ज़रिए बि रब सुब्हानहु व तआला आज़माईंदो आहे। हज़रत इमाम शाफ़ी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकु अज़ीम हिकु ज़बरदस्त इन आए करीमा जी तफ़सीर फरमायूं कि ख़ौफ़ मां मुराद हज़रत इमाम शाफ़ी रहिमहुल्लाह फरमाइनि था कि ख़ौफ़ मां मुराद अल्लाह जो ख़ौफ़ आहे ऐं अलजू यानी बुख मां मुराद रमज़ान मुबारक जा रोज़ा आहिनि। नक़्स मिनल अमवाल यानी मालनि जी घटिताई मां मुराद ज़कात ऐं सदको अदा करणु आहे ऐं अल अनफुस यानी जाननि जे घटिताई मां मुराद बीमारियूं आहिनि। असमरात ऐं यानी मेवनि जी घटिताई मां मुराद औलाद जो मरणु आहे। इहो हज़रत इमाम शाफ़ी रहिमहुल्लाह जो जेका सो आहे संदन इन आए करीमा जी तफ़सीर हुई। तो नाज़रीन सामीन किराम के हिकु ॿ हदीस मां तव्हांजे साम्हूं अर्ज़ु करे कि टाइम बि मुख़्तसर आहे पंहिंजी जॻह वठंदुसि। अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि जेकॾहिं काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आजबन ले अमरिल मुमिनी इन अमरहु कुल्लहु लहू खैरुन वलैस ज़ालिक लिअहदिन इल्ला लिल मुमिनी इन असाबतहु सर्राउ शकर फ़कान खैरन लहू वइन असाबतहु ज़र्राउ सबरा फ़कान खैरन लहू औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ताजुब आहे हैरानगिरी आहे उन मर्द मुसलमान ते कि उन जा समूरा कम खैर यानी भलाई आहिनि। जेकॾहिं उनखे जेका सो उन मोमिन खे का राहत सुकून मिलंदो आहे त पोइ शुक्र कंदो आहे त शुक्र करणु उहो ऐं उन जे लाइ उहा राहत ऐं सुकून बि भलाई आहे। ऐं जेकॾहिं उनखे तकलीफ़ पहुचंदी आहे मोमिन खे तो सब्र कंदो आहे तो सब्र बि उन जे लाइ भली शइ आहे। मतिलबु इहो आहे कि अल्लाह जी हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मोमिन खे हर हाल में जेका सो आहे सब्र करणु घुरिजे ऐं बेसब्री न इख़्तियार करणु घुरिजे। जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे तो बि उन तकलीफ़ ते जेकॾहिं का तकलीफ़ पहुचे तो सब्र कंदो आहे तो सब्र करण में उन जे लाइ भलाई आहे। जेकॾहिं का मुसीबत ऐं जेकॾहिं उन जे लाइ का राहत या सुकून या ख़ुशीअ जी ॻाल्हि पहुचंदी आहे त उन वक़्तु शुक्र कंदो आहे तो शुक्र बि उन जे लाइ भली आहे तो सब्र बि उन जे लाइ भली आहे। तो बारसूरत कि हिन रमज़ान चवां थो माह मुहर्रमुल हराम में हज़रत हिकु अज़ीम दास्तान ऐं इन वाक़िए करबला मां असांखे सब्र जो हिकु सबक़ु मिली रहियो आहे। रब सुब्हानहु व तआला खां दुआ आहे कि करीम रब असांखे जेको पढ़ियो जेको ॿुधोसीं ॿुधायोसीं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वाख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह।